अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो होस्ट ऐं दोस्त राहिल, जो कि मौजूदु आहियां साउंड ऑफ सिंध जे ब्यूटीफुल प्रोग्राम में। ऐं मूंसां गॾु हिकु बहितरीनु शख़्सियत मौजूदु आहे जेका यकीनन कंहिं तारीफ़ जी मोहताज नाहे। ऐं अगरि जीअं उन नज़र सां ॾिठो वञे त मुंहिंजा बि उस्ताद आहिनि, बल्कि मुंहिंजे उस्ताद जा उस्ताद आहिनि। ऐं साईं जो नालो त माशूक अली खोखर आहे, पर साईं सां मशहूरु आहे सॼी दुनिया उनखे। ऐं सॼे फ़न वारा माण्हू, नंढो वॾो हर माण्हू साईं सां प्यारु करे थो। ऐं साईं खे अदबनि साईं ऐं साईं सॾींदा आहिनि। त असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं माशूक अली खोखर साहिबु। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? ख़ैर दुआऊं राहिल, कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। वॾी महिरबानियूं तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं मां काफ़ी टाइम खां तव्हांजो प्रोग्राम फेसबुक ते ॾिसां पियो ऐं ॾाढी दिलि ख़ुशि थी। थैंक यू। त असांजा नंढनि भाइरनि वांगुरु आहियो तव्हां, काफ़ी टाइम पाण गॾु गुज़ारियो आहे। बिल्कुलु। ऐं कुझु टाइम विच में वरी स्पेस बि अची वियो आहे, हर को पंहिंजे कमकार सां उहो लॻी थो वञे। पोइ उनजे करे तव्हां सां राब्तो बि घटि हुयो। ॿियो तव्हांजी ड्यूटी जे हवाले सां बि तव्हांजो कुझु मसरूफ़ियात हुयूं, उनजे करे बि तव्हां ॿाहिरि हूंदा हुओ। सो फेसबुक ते मूं तव्हांखे ट्राए कई हुई त तव्हांजो स्टूडियो आहे, किथे आहे, अचूं। सो अॼु अची छापो हुयोसीं राहिल जे स्टूडियो ते। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॾाढी दिलि ख़ुशि आहे अॼु तव्हां सां मुलाक़ात करे। बिल्कुलु, असांखे बि ॾाढी ख़ुशी आहे। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां जेके असांजा व्यूवर्स आहिनि, त साईं जॾहिं मूं पंहिंजो हीउ राइज़ स्टूडियो शुरू कयो त साईं छो जो मूंसां त शुरू खां वठी गॾु आहिनि। ऐं साईं जी शफ़क़त हमेशह शफ़क़त वारो हथु असांजे मथां रहियो आहे, साईं जो ऐं सरमद अयाज़ जो, उस्ताद फ़िदा हुसैन जो। पर साईं मूंखे चयो त बाबा स्टूडियो किथे आहे? त मूं चयो बाबा असांजो स्टूडियो कोटड़ी में आहे। ऐं साईं खे एग्ज़ैक्टली ख़बर आहे त कहिड़ी जॻह ते। ऐं साईं जेको आहे पाण पहुची विया आहिनि असांजे स्टूडियो ते। असांजे लाइ फ़ख़्रु जहिड़ी ॻाल्हि आहे। साईं अॼु तव्हांजी ज़िंदगी जे बारे में कुझु जेको आहे हाल अहिवाल थींदा, इंटरव्यू थींदो, रेडी आहियो? असां हाज़िर आहियूं। वाह साईं वाह, माशाल्लाह। साईं भला तव्हां खां असां अॼु हिकिड़ो पहिरियों सुवालु पुछा था कयूं, हिन फ़न जी भला शुरूआति कॾहिं खां मतिलबु जेको आहे थी तव्हांजी एज़ अ सिंगर? एज़ ए सिंगर त 1995 खां वठी असां कैसेट लाइन में जीअं रिकॉर्डिंग थी पंहिंजी, त मामा लालू असांजे ॻोठ जो आहे, अब्दुल मनान अब्बासी। त उन्हनि सां मुलाक़ातूं रहंदियूं हुयूं, कचहरी बि हुई, ड्रामनि में बि कमु कंदा हुआसीं उन्हनि सां गॾु ई नंढे लाइ खां वठी। त उन्हनि खे गीत ॿुधाईंदो रहंदो हुउसि। उन चयो त माशूक अली तुंहिंजो को एल्बम थियणु घुरिजे। पोइ फस्ट एल्बम मुंहिंजो थियो नाज़ प्रोडक्शन में। त पहिरियों क़दम असांजो जेको हिन ॻाइण जे हवाले सां एज़ ए सिंगर 1995 में मुंहिंजो थियो। वाह माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीनु। ऐं तव्हां मोस्ट सीनियर आर्टिस्ट में आहियो। ऐं पर हिकिड़ी ॻाल्हि त मामा लालू जेको आहे ॾाढे मतिलबु जेको आहे माण्हुनि खे सपोर्ट कयो आहे ऐं अॻियां आंदो आहे बिल्कुलु। ऐं मामा लालू जग मशहूरु आर्टिस्ट आहे। अब्दुल मनान अब्बासी साहिबु जेके कॉमेडियन बि आहिनि, एक्टर आहिनि, प्लस डायरेक्टर बि आहिनि सुठा। वाह साईं वाह, इहा मूंखे ख़बर न हुई। ऐं इंशाल्लाह तव्हांजे जेको आहे न ताउन सां मामा लालू खे बि असां पंहिंजी जेको आहे हिन प्रोग्राम में साउंड ऑफ सिंध में ज़रूरु शामिलु कंदासीं। ऐं साईं भला जेको आहे हीउ जेको सिलसिलो हले थो पियो त माशूक अली खोखर ॾाढो बहितरीनु माशूक नालो आहे, पर सभिनि जे ज़बान ते साईं 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 हूंदो आहे। इन जो भला छा आहे, बिहाइंड सीन स्टोरी छा आहे? हा, इहो ईअं आहे जो मां टीचर बि आहियां, उन हवाले सां सभु साईं साईं चवनि था। स्कूल टीचर आहियो? स्कूल टीचर आहियूं, बॉयज़ हाई स्कूल ॾेथा स्टेशन में स्पेशल किडर आहे असांजो, WI एज़ ए WI 19 ग्रेड में आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां, असांजो प्यारो दोस्त आहे, बहितरीनु शाइर ऐं सिंगर बि आहे, मंज़ूर मोराई। वाह साईं वाह। उन्हनि ॾे वञणु थियो इतफ़ाक़नि, त उन्हनि घर ॾे उन्हनि जे वञणु पियो थिए, मथे उन्हनि जे घर खां मथां स्टूडियो हुजे। उन्हनि ॿारनि खे चयो त साईं बि थो अचे, सो चांहि करे वठो। त उन्हनि जी ॾाकण खां जीअं मुंहिंजो गुज़र थियो त हुनजी अमड़, असांजी बि अमड़ आहे, उहा यकदमि आई मुंहिंजे पेरनि ते किरी पई। मुंहिंजो अम्मा आहे, छा थी करी, ज़ुल्म थी करी? चइबो आहे साईं आई न, मुंहिंजो अम्मा मां मास्तर आहियां, उन करे साईं। सो ईअं बि थी थो वञे। वाह। पोइ मूं चयो मां तोबा कईसीं ऐं मंज़ूर खे चयुमि, मूं चयो दा हाणे तूं बि साईं न सॾ चइसि, हाणे साईं तोखे सॾींदासीं, बाक़ी हाणे केरु भुलिजी थो पए त हुनखे छा कजे। पर इहो जेको आहे मां सम्झां थो त साईं तव्हां बिल्कुलु जेको आहे हिन लफ़्ज़ जे क़ाबिल बि आहियो। ऐं तव्हां हिकु जेको आहे पैगम्बरी पेशे सां तालुक़ु रखो था। ऐं उस्ताद बिल्कुलु असांखे सवारीनि था, उस्ताद असांजी जेको आहे रहनुमाई कनि था। असां अगरि हिते न वेही करे
हिकु एॾे जेको आहे न मोस्ट सीनियर आर्टिस्ट खां हिकु जेको आहे न मोहतरम उस्ताद खां अगरि जीअं इंटरव्यू था कयूं त बिहाइंड सीन जेको आहे न बिहाइंड स्टोरी असांजे पोयां असांजे उस्तादनि जो हथ आहे न जंहिं असांखे हिन क़ाबिल कयो आहे. तो हेड्स ऑफ साईं, असांजो बिल्कुलु तव्हांखे सलाम आहे. प्रोग्राम जी जीअं त असांजी शुरूआति थी वई आहे ऐं दोस्तनि खे ख़बर आहे त असांजे हिन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मकतबे फ़िक्र जा माण्हू शामिलु थींदा आहिनि. अॼु असां वटि साईं HST टीचर आहे ऐं प्लस तमामु ई बहितरीनु मेलोडियस आवाज़ जो मालिक आहे. मां सम्झां थो सिंध धरती ते अगरि जीअं प्लेबैक सिंगर्स जो अगरि नालो वरितो वञे न त साईं जो नालो जेको आहे न सभिनि खां मथे ईंदो. साईं जो जेको वोकल टोन आहे एज़ अ म्यूज़िशियन, एज़ अ रिकॉर्डिस्ट, एज़ अ सिंगर मूंखे ख़बर आहे त साईं जेको आहे प्लेबैक जेको आहे न वोकल जा मालिक आहिनि. साईं जा तमामु बहितरीनु तव्हां जेको आहे मशहूरु कलाम जेको आहे स्क्रीन ते ॿुधा हूंदा. त साईं खे मां अॼु रिक्वेस्ट कंदुमि त साईं पंहिंजो कोन पंहिंजो कंपोज़ थियल को गीत असांखे ॿुधाइनि जेको आहे. त सभ खां पहिरियां मां तव्हांखे साईं अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जिन जो हिकिड़ो गीत आहे उहो मंदुर साहिबु ॻायो आहे कंहिं ॿी धुन में, इंडियन धुन में. मूं हुन जी कंपोज़िशन कई आहे. उहा तव्हांजी नज़र कयां. बिल्कुलु साईं, बिल्कुलु जेको आहे बिस्मिल्लाह. सारी रात जला जागा तुझे कान लुछा फत का ही है जुदाई मुखे मारी दी. साड़ी दी साड़ी दी साड़ी दी है एडी जुदाई मुखे साड़ी दी. मारी दी मारी दी मारी दी तुझी जुदाई मुखे मारी दी. मानाया बटण तुझे झोले जो खणी सीने साण रखी मुखे. मानाया गुलाब जो गुल जो तू खणी चोटिय मंझ हणी मुखे. नमसो पुनई सपनो आया मुखे केर नेण में लिकाई दी. साड़ी दी साड़ी दी साड़ी दी एडी जुदाई मुखे साड़ी दी. वाह साईं वाह, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीनु. ऐं हितां ॿुधो साईं माशूक खोखर जी आवाज़ जो जादू. ऐं माशाल्लाह छा ॻाल्हि कजे. असां त मां परेशान हुयुसि त मूंखां त कॉर्ड्स ऐं जेको आहे न सभु इहे विसरी विया त साईं सां को निभाइणो आहे गॾु या कुझु. मुंहिंजी औकात बि न आहे त साईं सां मां कुझु जेको आहे निभाए सघां. ऐं तमामु बहितरीनु. साईं भला तव्हां कहिड़नि कहिड़नि शाइरनि खे ॻायो आहे? सभ खां पहिरियां त मां उस्ताद बुखारी जे शहर जो रहवासी. पैदाइश बि मुंहिंजो उते आहे, दादू जा आहियूं. हालांकि मुंहिंजो सुवाल हुयो मुंहिंजी लिस्ट में त तव्हां कहिड़े शहर खां एक्चुअली बिलोंग था कयो? वाह साईं वाह. त उस्ताद बुखारी जे शहर सां हुजण जे करे उस्ताद बुखारी खे ॿुधो बि घणो, मंदुर साहिब खे तमामु घणो ॿुधो आहे. त उनजे करे मंदुर साहिबु उस्ताद बुखारी खे तमामु घणो ॻायो आहे. वाह बिल्कुलु. उन्हनि खे ॿुधोसीं, उन्हनि खे ॻायोसीं. अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिबु उहो बि तमामु बहितरीनु शाइर आहिनि हद खां वधीक. ओतिरो मोहबती हिकिड़ो उन्हनि जो रवैयो मोहबती आहे. तव्हां
जॾहिं बि उन्हनि सां मिलंदो त ईअं सम्झंदो त कीअं पंहिंजे वालदेन सां त पिया मिलो, एतिरी मोहबत उन्हनि जे तरफ़ां मिलंदी आहे। उनखां पोइ साईं अहमद ख़ान मदहोश जोही सां तालुक़ु उन्हनि जो, साईं जिन जो उहे बि दादू अचणु थींदो हो, ऐं असांजा रिश्तेदार बि काफ़ी जोहीअ में रहाइश आहे उन्हनि जी। पोइ मुंहिंजो वञणु थींदो हो, साईं सां मुलाक़ात थींदी, पोइ साईं जे घर वेंदो हुउसि त साईं जा फ़र्ज़ंद आहिनि आरिफ़, पोइ उन्हनि खे चवंदो हुउसि साईं सां मुलाक़ात करणी आहे। पोइ साईं ईंदा हुआ, वरी हथ में हथु ॾेई वेंदा हुआसीं, कंहिं होटल ते वञी वेंदा हुआसीं, पोइ साईं मूंखे वरी ॿुधाईंदा हुआ त ए शाइरिया में किथे आन पिछे ॻासीं तूं कॾहिं। मुंहिंजो साईं हाणे जेॾी महिल तोसां ॾिसो त न ॻासूं। हा सही ॻाल्हि आहे। पोइ चवंदो यार तोसां ॿुधाम त तूं धुना बि ठाहींदा पई। जो हा धुना बि ठाहींदा साईं, थोले मिड़ेई जॾियां सॼा। चए न इहे त को हिकिड़ा आइटम ॾींदा पिया, कंहिं बि फ़नकार रूप में कोन ॾिता। सराइकी जे आइटम में तूं सराइकी ॻाल्हाइण वाला बि हई, उहे ते करे पोइ मूंखे उन्हनि हिकिड़ो आइटम ॾिनो, पर उन्हनि जी ज़िंदगी में उहो ऑनएयर न थी सघियो। उन्हनि जे विसाल खां पोइ सिंध टीवी ते उहो रिकॉर्ड कयोसीं। कहिड़ो कलाम हो साईं उहो तव्हांजी नज़र कयां। वाह साईं वाह, बिस्मिल्लाह। हिकिड़ो ॿियो कलाम ऐं साईं माशूक खोखर जे प्रोग्राम में हुजण जो असां फुल फ़ाइदो था वठूं पिया। साईं खां घणे में घणा जेको आहे गीत ॿुधंदासीं। साईं अहमद ख़ान मदहोश जी शाइरी। ए पदमड़ी टोर तेरी मोर है शहज़ोर है, पैर चा मेरे अगुआ, पैर चा मेरे अगुआ, टिलता ए दिल खुश थी वे, थोलड़ा खिल, थोलड़ा खिल, खिलता ए दिल खुश थी वे, थोलड़ा खिल, थोलड़ा खिल, खिलता ए दिल खुश थी वे। वाह साईं वाह, तमामु बहितरीन। ऐं साईं जो आवाज़ साईं इन कयो भला असांखे तव्हां सिर्फ़ु थल ॿुधायो, मिसरा बि असांखे ॿुधायो। शुरूआत ई मूं मिसरा खां कई। वाह साईं वाह। असल में इहो आहे त ॾिसो, असल में मसइलो इहो आहे त जेको आर्टिस्ट आहे न, सीनियर आर्टिस्ट, उन जो जेको आहे न स्टाइल ई अलॻि आहे। तो तमामु बहितरीन। अच्छा साईं तव्हांखे जीअं हिन फील्ड में तमामु घणो टाइम थियो आहे, 96 खां 95 खां तव्हां शुरू कयो आहे, ऐं कैसेट खां वठी करे भला तव्हां मुतमिन आहियो त तव्हांखे उहा मोट मिली आहे सिंधी अवाम जे तरफ़ां, कंपनीज़ जे तरफ़ां, गवर्नमेंट जे तरफ़ां? गवर्नमेंट जे तरफ़ां त न, पर अलाह जे तरफ़ां मूं ते वॾो एहसान आहे। वाह। जो मूं जेतिरी महिनत न आहे जेतिरो अलाह ताला मूंखे नालो ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे, ऐं उनजा करम आहिनि मूं ते तमामु घणा। वाह वाह वाह। पैसो सभु शइ न आहे, इज़त वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु। जिथे वञूं था असांजा मदाह असां सां मिलनि था, असां सां मोहबत कनि था, इहो असांजे लाइ काफ़ी आहे। अच्छा भला तव्हां सां मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ ॻोठनि में तव्हांजा परस्तार तव्हां सां मिलंदा हूंदा, को अहिड़ो वाक़ियो यादि आहे भला को तव्हांखे परस्तार मिलियो हुजे, यादगार रहिजी वियो हुजे उहो पल, उहो लम्हो? हा, हिकिड़ो परस्तार अहिड़ो हुयो जो किथे वियासीं कंहिं प्रोग्राम में, यको वेठो हुजे साम्हूं, महफ़िल थी पूरी, पोइ मूंसां अची मिलियो, माना भाकुर चुमियूं हुयो। मूं चयो बाबा हाणे हे त घणो थी वियो। चई साईं हाणे असांखे टाइम जो, राति असांखे जो टाइम, माना राति असां सां रहो। मूं चयो बाबा हिन जो दिमाग़ सही न आहे, हिन जो दिमाग़ सही न आहे, सॼी राति वेठो ॾिठो बि अथई वेठे, ऐं वरी मिलियो बि अहिड़े नमूने आहे, अलाह करे ख़ैरु। उन खां बाबा भाकुर पाए ऐं ॿाहूं ॿधी जान छॾाईसीं उन मदाह खां। अहिड़ा मदाह बि काफ़ी हूंदा आहिनि, पर हा बसि इश्क जो अंदाज़ आहे। हुन जो थी सघे दिलि में हुजे त मां साईं जी ख़िदमत कयां। ख़िदमत हिते त न करे सघियो आहियां, परायो भातो हुयो, हिन करे माना मां पंहिंजे उताक ते वठी वञा साईं जी ख़िदमत कयां। बहरहाल तमामु घणी मोहबत मिले थी असांखे प्रोग्रामनि जे हवाले सां, या उअं ई बि फेसबुक जे हवाले सां बि असांजा तमामु घणा दोस्त जेके आहिनि उहे असां सां एड थिया आहिनि। हूअं त असांजो नंबर न हुयो उन्हनि वटि, पर फेसबुक जे हवाले सां फेसबुक फ्रेंड जेके चइबा आहिनि उहे मिलिया आहिनि काफ़ी, तमामु घणा, मेल फीमेल साइड खां। फीमेल मदाह जेके आहिनि उहे अदा अदी, वाह वाह वाह, तमामु माना उहे एतिराम कंदा आहिनि हद खां वधीक। उन्हनि खे माना हिकिड़ो स्टाइल, उन्हनि आवाज़
ऐं ॿियो असां तक़रीबन जेके बि प्रोग्राम फीमेल साइड खां जेके बि कया आहिनि प्रोग्राम, त असांजी नज़र ईअं हूंदी आहे त सभु असांजूं नियाणियूं भेणूं वेठियूं आहिनि, उन्हनि जे साम्हूं गुनाहगार हर बंदो आहे, पर जंहिंमहिल प्रोग्राम में असां वञूं था त ओॾी महिल असांजे अॻियां असांजूं भेणूं वेठियूं आहिनि, उन्हनि जे साम्हूं असां परफॉर्म था कयूं, त असांखे कीअं वेहणु घुरिजे, कीअं अदायगी करणु घुरिजे, जीअं माण्हू पंहिंजे घर में ॻाए थो ईअं असां ॻाईंदा आहियूं। इन जे करे मूंखे लेडीज़ प्रोग्राम हद खां वधीक मिलंदा आहिनि इन हवाले सां बि, छो जो शाइरी बि मुंहिंजी जेका हूंदी आहे तक़रीबन सिलेक्शन उहा कोशिशि हूंदी आहे त सोबर हुजे। ऐं दादू जे हवाले सां बि मंदूर साहब जा जेके लवर्स आहिनि तमामु पुराणा, उहे बि मूंखे यादि कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांखे टाइम ॾियो, ऐं असांखे उस्ताद बुखारी बि ॿुधायो, मंदूर साहब जा आइटम बि ॿुधायो, पंहिंजा आइटम बि ॿुधायो, पोइ मतिलबु त तमामु घणो प्यारु मिलंदो आहे। तमामु बहितरीनु। अच्छा साईं, असल में ईअं थींदो आहे त असां जॾहिं, जीअं मां हिकु आर्टिस्ट आहियां, ठीकु आहे, त मां बि लाज़मी कंहिं न कंहिं फ़नकार मां मुतासिर थी करे ज़रूरु ॻाइणु शुरू कयो हूंदो, त तव्हांजी माना तव्हां कंहिंखां मुतासिर थियव, मतिलबु जेको आहे हिन फ़न जी दुनिया में? उन वक़्त में असां वटि साईं बख़्शल शाहणी बालक सिंधी जा वाल साहब जी 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 डेपुटेशन ते असां वटि कमु कंदा हुया पायलट हाई स्कूल में, त हुन त प्राइमरी टीचर हुया, पर असांजो HM जेको हुयो उहो इन राग जे हवाले सां साईं तमामु कमालदीन सोलंगी उहे हूंदा हुया, त उन्हनि खे रखियो हुयो। पोइ साईं असांखे वरी कंहिं रूम में असां सभिनी जेके सिंगर हुया जंहिंजो आवाज़ु सही हुयो, त उन में असांखे साईं पहिरियों जेको मुंहिंजो ईअं सम्झो त उस्तादु आहे साईं बख़्शल शाहणी आहे, अच्छा, जिन मूंखे रिधम ते ॻाइणु सेखारियो। सही सही। हाणे हिते चुप करे बीह रहिजांइ, हितां वरी ॻाइजांइ, हितां ईअं, त उतां स्टार्ट थियो असांजो। जीअं असांजो 14 अगस्त जो प्रोग्राम थियो त पूरी डिस्ट्रिक्ट में 3rd पोजीशन मूंखे मिली। वाह साईं वाह। ऐं दादू ज़िलो हुन टाइम में वॾो हुयो, हा, कराची तां वञी लॻंदो। 3rd पोजीशन थी। ओॾी महिल मूंखे इनाम जंहिं महिल मिलियो, DO साहब असांखे इनाम ॾिनो, त उन सां पोइ वरी मुंहिंजी दिलि हिकिड़ी, मूं चयो हे त कमु ॾाढो सुठो आहे। वाह। ऐं कापी ठहियलु न हूंदी हुई जेकॾहिं क्लास में, त ॿियनि खे साईं ॾाढो मारींदा हुआ, पर मूंखे चवंदा हुआ वाह हाणे तूं भला कलाम ॿुधा। वाह साईं वाह वाह वाह। ॾाढो कमु, हर कम खां बची पियासीं। वाह वाह वाह। पोइ ईअं ई आहिस्ते आहिस्ते पोइ इन दिलि बि चाहियो, ऐं आवाज़ बि अलाह ताला जी नेमत आहे उहा। माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, तमामु बहितरीनु। ऐं तव्हां जीअं इंडियन गाननि जी ऐं मोहम्मद रफ़ी जी ॻाल्हि कई, त हिकिड़ो छो न जेको आहे तव्हां मोहम्मद रफ़ी जे स्टाइल में को कलाम असांखे ॿुधायो कुझु? मोहम्मद रफ़ी साहब जिन जो ई हिकिड़ो है। हा बिल्कुलु बिल्कुलु, उहो एग्जैक्टली आहे उहो। मुझे इश्क है तुझी से मेरी जान जिंदगानी, तेरे पास मेरा दिल है, मेरे प्यार की निशानी। मुझे इश्क है तुझी से मेरी जान जिंदगानी, तेरे पास मेरा दिल है, मेरे प्यार की निशानी। मुझे इश्क है तुझी से, मेरी जिंदगी में तू है, मेरे पास क्या कमी है जिसे गम नहीं, खिज़ां का वो बहार तूने दी है। मेरे हाल पर जरा सी कर खास मेहरबानी, तेरे पास मेरा दिल है, मेरे प्यार की निशानी। वाह साईं वाह साईं वाह। ऐं बिल्कुलु जेको आहे साईं माशूक़ खोखर साहिब सां कचहरी कंदे त दिलि थी चए त ॾींहंनि जा ॾींहं ऐं कलाकनि जा कलाक कचहरी कई वञे, पर छा आहे जो असांजे प्रोग्राम जो हिकिड़ो फॉर्मेट बि आहे ऐं टाइम बि आहे। हुन टाइम जी पाबंदी जे करे प्रोग्राम खे हाणे थोरी देरि में ख़तमु करिणो पवंदो। बाक़ी दिलि थी चए त साईं सां वेही कचहरियूं कजनि। ऐं अॼु असांखे ख़बर पई त साईं माशूक़ खोखर खे साईं छो था चवनि ऐं साईं कॾहिं ॻाइणु शुरू कयो। ऐं साईं खां असां आख़िर में जेको आहे हिकिड़ो मैसेज वठंदासीं त साईं भला तव्हांजो को मैसेज तव्हांजे व्यूवर्स लाइ, न्यू कमर्स जे लाइ, शागिर्दनि जे लाइ, उस्तादनि जे लाइ, कलीग्स लाइ? इहो मैसेज मुंहिंजो आहे त तव्हां पंहिंजे सीनियर्स जी इज़त कयो। सीनियर
तव्हां खां भली घटि ॼाणनि पर तव्हांजा सीनियर आहिनि। बेशक हे कमु जेको आहे दुआ जो आहे, सिखण जो त आहे पर दुआ जो घणो आहे। हिन में जेकॾहिं तव्हांखे दुआऊं हूंदियूं त अलाह ताला तव्हांजी मदद बि कंदो, बिल्कुलु, ऐं तव्हांखे कामयाबियूं नसीब थींदियूं। वाह माशाल्लाह माशाल्लाह। ऐं असां सां गॾु मौजूदु सिंध जो सुरीलो प्लेबैक सिंगर साईं माशूक अली खोखर साहिबु, उन्हनि सां ॾाढी कचहरी थी, दिलि ॾाढी ख़ुशि थी ऐं मज़ो बि आयो। ऐं असां दुआऊं बि वरितियूंसीं साईं सां, ऐं जेको आहे हीउ प्रोग्राम असां जेको आहे पाण प्रोग्राम कयो बि आहे ऐं इंजॉय बि कयो आहे। त वरी जेको आहे हिकु नए किरदारु, हिकु नई शख़्सियत सां मिलंदासीं साॻी चैनल ते जंहिंजो नालो आहे साउंड ऑफ सिंध। मौक़े ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।